केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर 24 कलाकनि बाद मंज़र आम ते अची वियो। सूबाई असेंबली जे इजलास में शरीक ऐवान आमद ते मेंबरनि तरफ़ां संदसि हक़ में नारेबाज़ी। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त पीटीआई बानी पाकिस्तान जी जंग विढ़ी रहियो आहे। तहरीक इंसाफ खे ख़त्म करण लाइ गॾु थी विया आहिनि। रिथाबंदीअ तहत मथनि हमलो कयो वियो, संदन माण्हुनि खे अगवा कयो वियो ऐं ज़ोरी पार्टी छॾाई वई। खेनि जलसे जी बि इजाज़त न ॾिनी वई। हू पूरे मुल्क जे अवाम खे सलाम पेश करे थो। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ कारकुननि जे तशद्दुद में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार फोत अब्दुल हमीद शाह पिम्स अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमदणी हवाले कयो। जनाज़े निमाज़ में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं ॿियनि जी शिरकत। आईजी इस्लामाबाद नासिर रिज़वी जो चवणु आहे त पुलिस एहलकार हमीद शाह जे क़त्ल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। पुलिस सब्र करे रही आहे ऐं मुज़ाहिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई खां पासो कयो पियो वञे। शहीद एहलकार जा वारिस सवाल करे रहिया आहिनि त छा साणनि इंसाफ़ थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। इस्लामाबाद समेत मुल्क में अमन अमान जी सूरत ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुखालफ़नि खां मुल्क जी मशी तरक़ी हज़म न थी रही आहे। दुनिया जा मुल्क पाकिस्तानी मईशत जी वाखाण करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार जी शहादत में मुलविस माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। विच ओभर जी सूरत हाल बाबति हुकूमत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। हुकूमती वफ़द जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत। PP जमायत इस्लामी समेत ॿियनि सियासी पार्टियुनि खे बि शिरकत जी दावत। तहरीक इंसाफ खे भी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾियण जो फ़ैसिलो। PP शहीद भुट्टो जे बानी मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जी अदालत खां मथ भरो क़त्ल थियल। डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे वारसनि सां मुलाक़ात। इंसाफ़ लाइ हर जिदोजहद में सहकार करण जी ख़ातिरी। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर जो चवणु आहे त शाहनवाज़ कुंवर जे क़त्ल में मुलविस समूरनि एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस जी जांच ते एतमाद नाहे। मामले जी अदालती जांच कराई वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे क़त्ल जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे क़त्ल जी जांच करे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़हब खां सियासत खे अलॻि करणु घुर्जे। सिंध में हथ सां तालीम तबाह करे प्राइमरी स्कूल बंदि कया विया आहिनि। इंतिहा पसंदी खे हथी ॾिनी पई वञे। सिंध में धारियुनि जी लोध कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। कराची जे लाइ सचल ॻोठ में सच सोशल वेलफेयर तरफ़ां सिंध TV नेटवर्क जी 20 सालगिरह मल्हाई वई। तक़रीब में सियासी समाजी अदीबनि, कॉमप्रस्तनि, JWC जे अॻवाननि समेत ॿियनि जी शिरकत। फनकार गीत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। पीर ॻोठ भरिसां फरार नमूने फोत थियल 13 घर भातियुनि खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकिशाफ। नारी ऐं नौजवान गिरफ़्तार। ॾोह जो इतराफ़। T20 वुमेन वर्ल्ड कप जी मैच में भारत पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। भारतीय टीम 106 रन्स जो टारगेट रुगो 4 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो।